बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। 7th क्लास जी सिंधी जी पहिरीं क्लास में तव्हांखे भलीकार चऊं था। जीअं त हीअ असांजी पहिरीं क्लास आहे जंहिंमें तव्हांजे हिन किताब जो पहिरियों जेको हम्द आहे सिफ़े नंबर 1 ते आहे, जेको नज़म जी सूरत में आहे। इन खे असां पढ़ंदासीं, सुठे नमूने सां पढ़ंदासीं, सम्झंदासीं ऐं उन खां पोइ उनजी मश्कुनि जी तरफ़ हलंदासीं। ऐं उन खां पोइ असांजी जेका नेक्स्ट वीडियो ईंदी उन में तव्हांजो सबक़ नंबर 2 जेको आहे पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इल्म जी अहमियत उन खे डिस्कस कंदासीं। ऐं उन खां पोइ सबक़ नंबर 3 जेको आहे इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह उन खे पढ़ंदासीं। पोइ नात, उन खां पोइ सुवान, जेके बि सबक़ आहिनि उन्हनि सभिनी खे पढ़ंदा ईंदासीं ऐं मश्कूम जेके आहिनि उन्हनि जो हल कंदा ईंदासीं। त अॼु तव्हांजी पहिरीं क्लास आहे जंहिंमें पहिरियों जेको हम्द आहे तव्हांजो सुफ़े नंबर 1 ते उन खे असां पढ़ंदासीं। ठीकु आहे, त हलूं था हम्द जी तरफ़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक़ पहिरियों, हम्द। इलाही करम कर असां ते करारी, आयूं असल खां सभु ॾुखिया ऐं ॾोहारी। ॾिजई दीन ईमान पंहिंजे करम सां, कसूं कल्ब मां कोरे कढजई कुफारी। ॾुखनि ॾोजरनि जी खिज़ा कई ख़राबी, भला आण का सुख संदी नो पहारी। न को ख़ैर जो कम कयोसूं खुदाया, गुनाहनि में घारी उमिरि सभु गुज़ारी। गुनाहनि में घारे उमिरि सभु गुज़ारी। चङाईअ जो रस्तो बताए असांखे, करियूं शाल तौबा जी तुरतऊं तयारी। आहियूं गैर वाक़ुफ़ न को सूंहो साथी, अॻियां पेचरा पिया मथां रातकारी। इबादत संदो शौक़ ॾे तूं असांखे, संवारिज सेखारिज हुनुर सभु असांखे, हुनुर सभु हज़ारी। नमी तो अॻियां चए कलीज ए ख़ुदावंद, करियूं दिलि सां तौबा ऐं हर वक़्तु ज़ारी। बाबा हीअ असांजो जेको हम्द हो नज़म जी सूरत में असां हिन खे चङी तरह पढ़ी छॾियो आहे। इहो हम्द जेको आहे इहो शाइर मिर्ज़ा कलीज बेग लिखियो आहे। ठीकु आहे, त हीअ मिर्ज़ा कलीज बेग जेको आहे शाइर जो नालो आहे। उन खां पोइ हम्द जे हेठां जेको आहे सो या लिखियलु आहे हिदायत उस्ताद जे लाइ, त ॿारनि खे हम्द बाबति ॼाण ॾिनी वञे। हम्द बाबति इहा ॼाण ॾिनी वञे त हम्द जेको आहे उन में शाइर छा थो चए। ठीकु आहे, उन खां पोइ बाबा असां हलूं था हाणे मश्क जी तरफ़। असां छो त हम्द पढ़ी छॾियो आहे, उन खां पोइ असांजो मश्क जेको आहे उहो असांजो ॿियो हिसो आहे। त उन में सभिनी खां पहिरियां जेको पहिरियों हिसो आहे उहो आहे त हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवालनि जा असांखे जवाब ॾियणा आहिनि। 3 सवाल आहिनि तव्हां वटि। पहिरियों सवाल आहे, शाइर हम्द में कहिड़ियुनि ॻाल्हियुनि लाइ दुआ घुरे थो। ॿियों आहे त हिन हम्द में अव्हांखे कहिड़ो शेर वधीक वणे थो ऐं छो। टियों सवाल आहे त शाइर हम्द जे आख़िरी बंद में कहिड़ी दुआ घुरी आहे। इन्हनि टिनी सवालनि जो तव्हांखे जवाबु ॾियणो आहे। त उमेदु आहे त तव्हांखे एसि ताईं सभु कुझु सम्झ में अची वियो हूंदो। हाणे अचो त तव्हांखे हिननि सवालनि जा जवाब जेके आहिनि असां उहे लिखियल जेके आहिनि उहे पढ़ायूं। जी, त सवाल नंबर पहिरियों आहे, शाइर हम्द में कहिड़ियुनि ॻाल्हियुनि लाइ दुआ घुरे थो। जवाब, शाइर हम्द में ईमान जी सलामती, सिधे रस्ते ते हलण ऐं गुनाहनि खां तौबा जी दुआ घुरे थो। ठीकु आहे बाबा। हाणे सवाल नंबर 2 आहे, हिन हम्द में तव्हांखे कहिड़ो शेर वधीक वणे थो ऐं छो। जवाब, हिन हम्द में असांखे आख़िरी शेर वधीक वणे थो, छो त उन में शाइर अल्लाह ताला खां हर वक़्तु तौबा करण जी दुआ घुरे थो। ठीकु आहे बेटा, त अल्लाह ताला खे तौबा पसंदि आहे, इन जे करे तौबा करणु असांखे घुरिजे घणे खां घणी, त इहा अल्लाह ताला खे ॻाल्हि वणे थी। ठीकु आहे बेटा। उन खां पोइ सवाल नंबर 3 आहे, शाइर हम्द जे आख़िरी बंद में कहिड़ी दुआ घुरी आहे। जवाब, शाइर हम्द जे आख़िरी बंद में इहा दुआ घुरे थो त अल्लाह साईं तूं असांखे इहा तौफ़ीक़ ॾे त हर वक़्तु तुंहिंजे अॻियां झुकी तोखां माफ़ी वठूं। ठीकु आहे बेटा। त उन खां पोइ तव्हांजो ॿियो नंबर हिसो आहे, उन में लिखियलु आहे त हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॻोल्हे लिखो। हेठि कुझु लफ़्ज़ लिखियलु आहिनि, बताइज, पेचरा, खिज़ा, तरतऊं, तुरतऊं ऐं उन खां पोइ ॾोजरा। हीअ लुग़त जेकी आहे तव्हांजे बुक जे आख़िर में लिखियलु आहे। उन में सबक़ नंबर पहिरियों जेको आहे उन में तव्हां ॾिसंदव त हीअ तव्हांखे सभु लफ़्ज़ जेके मिली वेंदा, पर असां जेको आहे तव्हांखे जेके लिखियल लफ़्ज़ आहिनि उन्हनि जी माना समेत उहे पढ़ायूं था। ठीकु आहे, त लफ़्ज़ नंबर पहिरियों आहे बताइज।
जंहिंजी माना छा आहे ॿुधा, माना अलाह ताला खे शायदि चए थो त असांखे अलाह साईं तूं रस्तो बताइज, माना रस्तो ॿुधा तूं। ठीकु आहे। ॿियो नंबर लफ़्ज़ आहे पेचरा। पेचरा चइबो आहे बाबा रस्तनि खे, रस्ता। ख़िज़ा, ख़िज़ा हिकिड़ी मौसम आहे जंहिंखे असां सरव चवंदा आहियूं। ॿी आहे तुरतऊं, तुरतऊं माना जल्दी। उन खां पोइ वरी आख़िरी लफ़्ज़ आहे ॾोजरा। ॾोजरा जो मतिलबु आहे तकलीफ़ूं, परेशानियूं। ठीकु आहे बेटा। उन खां पोइ हलूं था अॻिते पंहिंजे किताब जी तरफ़। ठीकु आहे। त हीअ लफ़्ज़ पंहिंजा थी विया। हाणे सवाल टियों जेको हिसो आहे उन में आहे त हेठि ॾिनल इस्तिलाहनि जी माना लिखो। इस्तिलाह मतिलबु लफ़्ज़नि जो कुझु मेड़ हूंदो आहे, उनखे इस्तिलाह चइबो आहे, जुमिलो चइबो आहे। पहिरियों आहे इस्तिलाह तव्हां वटि क़ल्ब मां कस कोरणु, ॿियो आहे उमिरि घारणु, टियों आहे तौबा करणु। ठीकु आहे। त अचो त हिननि लफ़्ज़नि जी माना, हिननि इस्तिलाहनि जी माना पढ़ूं। जी, त हेठियनि इस्तिलाहनि जी माना लिखो। नंबर पहिरियों असां वटि इस्तिलाह आहे क़ल्ब मां कस कोरणु, जंहिंजो मतिलबु आहे दिलि मां बुरायूं कढणु। ठीकु आहे। पंहिंजे अंदरि मां बुरायुनि जो ख़ात्मो करणु। ठीकु आहे। उन खां पोइ ॿियों इस्तिलाह आहे असां वटि उमिरि घारणु, जंहिंजो मतिलबु आहे उमिरि गुज़ारणु। ठीकु आहे। टियों नंबर इस्तिलाह आहे त तौबा करणु, जंहिंजो छा थींदी माना गुनाहनि खां माफ़ी वठणु। ठीकु आहे बेटा। उन खां पोइ तव्हांजे बुक में ॾिसूं छा आहे। ठीकु आहे। टियों नंबर पूरो थी वियो हिसो। हाणे चोथे नंबर हिसे में आहे त करारी, ॾोहारी, कुफ़ारी, हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि जंहिंखे काफ़ियो बि चइबो आहे। ठीकु आहे। त हम आवाज़ लफ़्ज़नि खे छा चवंदासीं? काफ़ियो। इहो तव्हांखे नोट करे छॾिणो आहे। अवां हमद मां अहिड़ा ॿिया लफ़्ज़ ॻोल्हे लिखो। त हम आवाज़ लफ़्ज़ जेके आहिनि असांखे उहे लिखणा। अचो त हुननि जी तरफ़ हलूं। जी, त बेटा कुझु हम आवाज़ लफ़्ज़ जेके आहिनि असां तव्हांजे हमद मां ई ॻोल्हे करे हिते लिखिया आहिनि। नो बहारी, गुज़ारी, तयारी, कारी, हज़ारी ऐं ज़ारी। ठीकु आहे बेटा। त हीअ तव्हांजा हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि, इहे तव्हांखे ईअं लिखी छॾिणा आहिनि। उन खां पोइ तव्हांजे बुक में आहे नंबर 5 हिसो हमद मां हमद जा हेठि ॾिनल बंद मुकमल करियो। ठीकु आहे बेटा। त हीअ 2 बंद तव्हांखे ॾिना विया आहिनि जंहिंखे तव्हांखे मुकमल करिणो आहे। पहिरीं लाइन मुकमल आहे, ॿी लाइन जेके आहे उनखे तव्हांखे मुकमल करिणो आहे। ॾिजईं दीन ईमान पंहिंजे करम सां, देश कोरे कढिजईं कुफ़ारी। ॿियो नंबर बंद आहे त चङाईअ जो रस्तो बताइज असांखे, करियूं शाल तौबा देश। त इन्हनि बंदनि खे अचो त मुकमल करियूं। जी, त ॾिजईं दीन ईमान पंहिंजे करम सां। हाणे हिते असां वटि देश जो जंहिंमें असां छा पुर कयो आहे, कसूं कल्ब मां कोरे कढिजईं कुफ़ारी। ठीकु आहे बेटा। ॿियो नंबर बंद हो त चङाई जो रस्तो बताइज असांखे, करियूं शाल तौबा। बंद में छा कयो आहे? जी तरतऊं तयारी। ठीकु आहे बेटा। त हेसि ताईं असांजो जेको मश्क वारो सॼो हिसो थियो कंप्लीट, ब्लैंक्स ताईं। उन खां पोइ तव्हांजी बुक में कुझु ज़रूरी शयूं आहिनि, उन्हनि खे ॾिसूं था। यादि रखो त अल्लाह ताला जे नाले पुठियां जल शानहू या जल जलालहू लफ़्ज़ चवणु घुरिजे, छो त अल्लाह ताला जेको आहे सॼे काइनात जो ख़ालिक़ आहे, मालिक आहे। उनजो नालो सिर्फ़ु ईअं वठणु सही न आहे। ठीकु आहे बेटा। त अदब जे दायरे में अची करे असां जल शानहू या जल जलालहू चवणु जेको आहे सो ज़रूरी सम्झंदासीं। ठीकु आहे। उन खां पोइ तव्हांजो जेको बुक आहे उन में जेको पहिरियों हमद जेको असां हींअर पढ़ियो उहो मिर्ज़ा कलीज बेग लिखियो आहे। उनजी थोरी जेको आहे सो हिते बायोग्राफी हिननि ॾिनी आहे त टंडो ठोड़े हैदराबाद में 17 अक्टूबर 1853 ईस्वी में ॼाओ हो ऐं 3 जुलाई 1929 में वफ़ात कई। मिर्ज़ा साहब सिंधी अदब में नुमाया हैसियत रखे थो। बसि एसि ताईं जेको आहे सो इहो लिखियलु आहे। सुफ़े नंबर 2 ते तव्हांजो हमद जेको आहे पहिरियों उहो थियो ख़तमु। हाणे जेको आहे सो असांजो सबक़ नंबर 2 अचे थो, जंहिंजो नालो आहे पाण सगुरनि वटि इल्म जी अहमियत। इनशाला इहो असांजो जेको नेक्स्ट जेको आहे वीडियो ईंदी उन में तव्हांखे चङी तरह क्लियर कराईंदासीं। त उमेदु आहे त हेसि ताईं जेको असां पढ़ियो सम्झो तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं वाक़ई में सम्झ आयो आहे त तव्हां ज़रूरु जेको आहे सो वीडियो खे लाइक कयो ऐं शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अस्सलामु अलैकुम।